अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां यहाँ अली गुलमला मां आहियां शेर दिल का हो। चङो त पंहिंजी तारीफ़ कराए छॾी। असांजो प्री प्यारो दोस्त आहे मुजाहिद हुसैन सुमरो, उनजो यूट्यूब चैनल सब्सक्राइब कयो, लाइक कयो, शेयर कयो, ताकि असांजो नौजवान माण्हू आहे ऐं उनखे फ़ाइदो मिली सघे। तव्हांजे हिकिड़े शेयर सां, हिकिड़े लाइक सां, हिकिड़े सब्सक्राइब सां उनखे फ़ाइदो मिलंदो ऐं उनजी अर्निंग शुरू थींदी। त असां चाहींदासीं त पंहिंजा जेके बि नौजवान सिंध जा जेको इहो शौक़ु रखनि था त उनजी मदद अहिड़े तरीक़े सां थी सघे थी त हीअ मुजाहिद हुसैन इन जो आहे यूट्यूब चैनल, त उनखे जेको आहे सो सब्सक्राइब कयो, लाइक कयो, शेयर कयो। तव्हांजी वॾी महिरबानी। तूं बि ॻाल्हाए। साईं मां इहो ई चवंदुमि त असांजा जेके बि दोस्त आहिनि, नौजवान जेके अचनि पिया यूट्यूब ते, त तव्हां घटि में घटि ॿियो कुझु नथा करे सघो त उन्हनि खे सब्सक्राइब करे छॾींदा कयो, त उन्हनि जो जेको आहे कुझु न कुझु हौसला अफ़ज़ाई बि थींदी ऐं अॻिते हली इहो रोज़गार जो ज़रियो ठही वेंदो। त इहो असांजो आहे नंढो अर्ज़ु सभिनी जे साम्हूं। नवनि दोस्तनि खे प्रोमोट कयो। वॾी महिरबानी दोस्तो, ख़ुशि हुजो।